डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मुफ्तिजा भुट्टो। कंदकोट में कबीलाई जड़न के खात्मे लाइ समाजी तंजीम की रहनुमा शास्ता बलोच की अगवानी में रैली कढी वई। रैली जुलिस लाल पंप खां प्रेस क्लब ताईं कढी वई। रैली में वडे तादाद में औरतुन शिरकत कई। रैली में शरीक औरतुन हथन में बैनर्स खणी कबीलाई दहशतगर्दी के खिलाफ शदीद नारेबाजी कई वई। उन मौके ते शास्ता बलोच जो चवण हो त कबीलाई दहशतगर्दी हुजण करे खून सां रांदि खेॾी पई वञे, जेको क़ाबिले मज़म्मत आहे। अमन अमान की सूरताल ख़राब थियण ते बेगुनाह माण्हुनि जो क़त्ल आम जारी आहे। सिंध हुकूमत कबीलाई दहशतगर्दी के ख़त्म करण में मुकम्मल नाकाम थी चुकी आहे। सरदारनि, वडेरनि ऐं जागीरदारनि उन वाक़िअनि में मुलविस आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई छो न कई पई वञे। कराची में अमन थी सघे थो, अंदरूनी सिंध में छो न। उन मामले ते वज़ीर आज़म इमरान खान या आर्मी चीफ नोटिस वठी कंदकोट ज़िले कशमोर में अमन अमान बहाल कराइनि, जीअं बेगुनाह माण्हुनि खे क़त्ल आम बंदि थी सघे।